जकबाबाद में अवां अपडेट कंदा हलूं। मेहताब अहमद दश्ती की रिपोर्ट मूजिब रूहानी तलबा जमात ज़िला जकबाबाद तरफा शजरकारी मुहिम के अगते वधाईंदे मुख्तलिफ़ ब्रांचुन में बूटा पोखिया विया। उन मौके ते रूहानी तलबा जमात के ज़िले उहदेदारनि ऐं मेंबरनि माहौलियाती आलूदगी के खात्मे ऐं सरसब्ज़ शादाब पाकिस्तान के आज़म जो इज़हार किया। ज़िले प्रेस सेक्रेटरी साफ़ी मोहम्मद हनीफ़ चखराणी ताहिरी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त वण न रुगो असांजे माहौल की खूबसूरती जो हिस्सो आहिनि पर इंसानी बक़ा जा ज़ामिन पिण आहिनि। रूहानी तलबा जमात के बानी ऐं क़यादत के हदायतुनि मुताबिक़ असां हर साल शजरकारी मुहिम के भरपूर नमूने से जारी रखूं था। ये मुहिम रुगो बूटा पोखण ताईं महदूद न है पर उन्हनि जी हिफ़ाज़त ऐं सार संभाल की ज़िम्मेवारी भी असांजी तंज़ीम जा कारकुन निभाए रहिया आहिनि। हिन वधीक चयो त आलूदगी ग्लोबल वार्मिंग ऐं मौसमी तब्दीली के इन दौर में वधीक वण पोखण वक्त की अहम ज़रूरत बणिजी वई आहे। असां आवाम के अपील कयूं था त हू भी हिन मुहिम में भरपूर हिस्सो वठनि ऐं ईंदड़ नस्लुनि लाइ साफ़ सरसब्ज़ ऐं सेहतमंद माहौल जो तोहफ़ो छॾनि। आख़िर में तंज़ीम के मेंबरनि अज़म ज़ाहिर किया त शजरकारी मुहिम के ज़िला जकबाबाद की हर ब्रांच ताईं वधायो वेंदो जीअं सब्ज़ जकबाबाद खुशहाल पाकिस्तान जो ख़्वाब हक़ीक़त बणिजी सघे।